خلق السماوات والأرض وجعل الظلمات والنور ثم الذين كفروا بربهم يعدلون هو الذي خلقكم من طين ثم قضى أجلا وأجل مسمى عنده ثم أنتم تمترون وهو الله في السماوات وفي الأرض يعلم سركم وجهركم ويعلم ما تكسبون. والصلاة والسلام على سيد الأنبياء وعلى آله الطيبين الطاهرين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن أنا آتيك به قبل أن تقوم من مقامك وإني عليه لقوي أمين. قال الذي عنده علم من الكتاب أنا آتيك به قبل أن يرتد إليك طرفك. صدق الله مولانا العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. हिकिड़ो शेर तमाम अहबाब मोहब्बत सां क़ुर्ब सां क़सीदे बुर्दा शरीफ जो सभी दोस्तनि जी आवाज़ अचे मोहब्बत सां। मौलाया सल्लि व सल्लिम मन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। सुभान अल्लाह। साईं बादशाह जे उर्स में तमा आया ही फकीर आजिज़ जॾहिं ईंदो साईं जन इहे मोहब्बत सां क़सीदो बुर्दा शरीफ ॿुधंदा हा। अल्लाह असांजो यकीन आहे त अॼु बि ॿुधी रहिया आहिनि। अल्लाह उन्हनि जे तवस्सुल सां उन जे वसीले सां असांखे बि महबूब जो दीदार नसीब फरमाए ऐं महबूबनि जो दीदार ऐं महबूबनि जो करम अता हुजे। ज़ौक़ सां गॾिजी पढ़ो। मौलाया सल्लि व सल्लिम मन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम।
मुझा दोस्तों बुजुर्गो अज इन आस्थान आलिया गौसे वक्त मंबई रुश्द हिदायत कातिई शिर्क बिद्दत राफ़ज़ियत व नासिबियत हुजूर किबला साईं गुलाम हुसैन शाह कंबर वारे शहनशाह जे उर्स में तमाम असां सब हाज़िर आहियूं। कोई ते तकरीर करण जो मकसद ना है, दुआ पिनण जे लाइ आया आहियूं। तवज्जो सां ॿुधो क़ुरान करीम जी जेकी मां आयत पढ़ी आहे इन जो तर्जुमो अर्ज़ कयां थो त उहो माण्हू जेके हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी सोहबत में वेठो उन सोहबत जे करम सां उनखे कहिड़ी मंज़िल मिली आहे। तव्हां केतिरा त ख़ुश नसीब आहियो त अल्लाह जे कामिल वलीअ जी सोहबत अल्लाह तव्हांखे असांखे नसीब फरमाई आहे। अल्लाह जाने तो असांजी अखियूं अंधी हुयूं, असांखे नज़र न ईंदो हो। मुर्जा वालिद गिरामी रंग रब्बानी रफ़ीक मिलत अलैहि रहमा साईं बादशाह सां दादू बूबक अलाए काॾे काॾे प्रोग्राम में वेंदा हा। हिकु दफ़ो दिल जो तकलीफ़ थी वई, रात जो असां हॉस्पिटल में वठी आयासीं। सुबुह जो 3 बजे जो टाइम हुजे 3 बजे जो टाइम हुजे मोटाए वठी आयासीं बाबा खे। सुबुह फजर जी नमाज़ मस्जिद में पढ़ाइण विया। 8 बजे मां उथियुमि, अम्मा जन खे मां चयो बाबा कोन्हनि। अम्मा फरमाए थी बाबा मस्जिद विया आहिनि, कोन मोटिया। मां ॿाहिरि निकितुमि, गुलाम नबी सुमरे खां मां पुछियो साईं बाबा, चए बाबा चांडे साहिब जी पिजारो आई हो वठी विया आहिनि, साईं बादशाह आयल आहिनि। मां चयो यार राति हिस्पताल मां वठी आयासीं, हाणे बाबा साईं रहमतुल्लाह अलैह हिते वञनि था साईं जन साहब चई। उते मां पहुचुमि, गुलाम हैदर चांडे जो घर चई साईं बादशाह बाबा साईं के घोटकी प्रोग्राम में वठी विया आहिनि। रात अटैक थियो आहे, तकलीफ़ थी आहे, दवाऊं वठी आया आहिनि अस्पताल खां। सुबुह साईं सां अदा किबला मुफ्ती आरिफ साहब, मुफ्ती अब्दुल सत्तार साहब घोटकी वारे खे, मौलाना अब्दुल करीम साहब खे फोन ते चयो त साईं बाबा जी इहा दवाऊं अथव, ख़ुदा जो वास्तो अथव, ॿेली पुॼायो। बाबा हले विया आहिनि। सुबुह उहे दवाऊं खणी मोहब्बत में उते पहुता, वञी ॾिठऊं त बाबा साईं जन सां गॾु वेठा आहिनि ऐं साईं पंहिंजे हथनि सां ईअं नवालो तोड़ी अता फरमाइनि था। मुफ्ती अब्दुल सत्तार चयो साईं फ़क़ीरणी अम्मा जे लाइ चयो त परेशान आहे, ॿार परेशान आहिनि, न घर ॿुधायो अथव, न बचनि खे ॿुधायो अथव, न पंहिंजी घरवारी खे ॿुधाए आया आहियो। चई साईं जन जो हुकुम थियो त मां हलियो आयुमि। चई साईं राति त तव्हां अस्पताल में हुयो, तव्हांखे दिलि जी तकलीफ़ थी वई, 3 बजे तव्हांखे मोटाए खणी आया आहिनि, हाणे तव्हां साईं सां कीअं था हलो? चई बाबा ॻाल्हि ॿुधो, उहो ताक़त न दवा में हुई, न इंजेक्शन में हुई, न के ॻाल्हि में हुई, न अस्पताल में उहा शिफ़ा मिली जेकी इन मर्द कामिल जी सोहबत में रब मूंखे अता फरमाई आहे। वल्लाह बखुदा। बाबा साईं फरमाइंदा मैं नीले आसमान पर अगर किसी हस्ती को देखता हूँ इस वक्त तो इस हस्ती की पर मेरी निगाह जाती है। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी सोहबत में वेहण वारो उन जी पावर तव्हांखे ॿुधायां क़ुरान में मौजूद आहे। जेकॾहिं को करामत जो इनकार करे तो अॼु असां में बि अहिड़ा पैदा थी विया, बुग़्ज़ जे करे, हसद जे करे, नसहब जे करे, बुज़ुर्गनि ते ग़लत तहमतूं, ग़लत इल्ज़ाम हणंदा आहिनि। ॿुधी वठनि, करामातुल औलिया हक़ुन, अल्लाह जे वलियनि जी करामत हक़ आहे। जेको चवे न इहा करामत न आहे, तू पंहिंजे हथ रादू ठाहे थो। अरे बाबा क़ुरान में हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी सोहबत में वेहण वारो छा थो चए? अना आती कभी उहो तख्त जेको कई 100 मील परे आहे। अना आती का मां वठी ईंदुमि क़ब्ल अन यरतद इलैका तरफुक, तव्हांजी अखियूं ईअं खोले ईअं बंदि करे खोली दो, उहो तख्त हाज़िर थींदो। उन कामिल वलीअ जी इहा ताक़त आहे जेके सॼे नबियनि जे सरदार मुंहिंजे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ग़ुलाम हूंदो, बचड़ो हूंदो, उन जी विलायत
जी शाशान होती। इन शेर दे मैं पांजी तकरीर के खत्म किया तो कौन कहता है कि मोमिन मर गया, कैद से छूटा वो अपने असली घर गया। आखिर दामना